अदा सिर कुर्बान थिया, अदा घर कुर्बान थिया, वतन कुर्बान थियो, मगर ये जवान पोइते न हटिया। अल्लाह अल्लाह दे रसूल जी मोहब्बत में हमा वक्त सरशार होया। एकड़ो दौर दुखियो हुयो, ॿियो दौर दुखियो कहिड़ो आहे? ही जेको हाणे हले पियो। अगे अल्लाह अल्लाह चवण, ला इलाहा इल्लल्लाह चवण, खुले आम नमाज पढ़ण, मस्जिद ठाराइण, खुले आम बांग चवण, दुखी ॻाल्हि हुई त काफ़िर हा, उन्हनि जो ग़लबो हो, मुसलमान थोड़ा हा, इन्ही जे करे इहा ॾुखियाई ही। बाद में अल्लाह से आसानी फरमाई, पर हाणे वरी शैतानी दौर अहिड़ो अची वियो आहे जंहिंमें हया ख़तम थी वई, अदब ख़तम थी वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, माण्हू जेके आहिनि सो तमामु बिगड़ी चुका आहिनि, इस्लामी माशरो तमामु जेको आहे सो मुंहिंजा प्यारा दोस्तो कमज़ोर थी चुको आहे ऐं गुनाह जुर्म आम थी चुका आहिनि। हिन दौर में बि निमाज़ पढ़णु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। हिन दौर में अल्लाह अल्लाह जे रसूल जे लाइ टाइम करणु ॾाढो ॾुखी ॻाल्हि आहे। हिन दौर में मुंहिंजा प्यारा रोज़ो रखणु ॾुखी ॻाल्हि आहे। हिन दौर में ग़ैरत धारणु ॾुखी ॻाल्हि आहे। हिन दौर में हया अदब धारणु तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला जी ज़ात फरमायो त ऐं मुंहिंजा प्यारा बांधो, हिकिड़ो वक़्तु उहो अॼु हुयो ॾाढो सख़्ती वारो, ॿियो ही दौर आहे परेशानी वारो दौर, नफ़्सा नफ़्सी वारो दौर आहे, मुंहिंजा प्यारा हरपूरी वारो दौर आहे। इन दौर में जेके मां अल्लाह जे लाइ टाइम था कढनि, जेके 5 वक़्त निमाज़ था पढ़नि, जेके मस्जिदूं आबाद था कनि, जेके मुंहिंजे ज़िक्र जूं महफ़िलूं क़ाइम था कनि, जेके मूंसां मोहब्बत था कनि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो उहे बि 15वीं सदीअ जा वली आहिनि। मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजा ग़ुलाम भला ॾियो ख़बर ईमान अजीब कंहिंजो आहे? अहिड़ी शइ माण्हू ॾिसे जेका अजीब हुजे त अजब में माण्हू खे विझी छॾे, उहो ईमान कंहिंजो आहे? ज़ाहिर ॻाल्हि आहे महबूब जे ग़ुलामनि जो बि ईमान अजब आहे, जो हुननि बुखनि ॾुखनि में तकलीफ़ुनि में रसूलुल्लाह जो साथ ॾिनो। वॾियूं शक्तियूं आयूं कि भलासे असांजे मुताबिक़ त असां जो ईमान मदीने जे साईं फरमाए अव्हां खे शाबाश आहे, पर अव्हां खे हिकिड़ी मुबारक आहे, हिकिड़ी 14वीं सदी 15वीं सदी, पर अव्हां खां बाद जेके मूं ते ईमान आणींदा मदीने जे साईं 5 आङिरियूं ॿ मिलाए फरमाए उन्हनि खे 7 मुबारकूं, उन्हनि खे 7 मुबारकूं। क़िबला साईं सो कीअं? मदीने जे साईं फरमायो अव्हां मुंहिंजा मौजूदा ॾिठा, अव्हां मुंहिंजो चिमकंदड़ चहिरो ॾिठो, मुंहिंजी नूरानियत ॾिठी, अव्हां 14 जो चंड लहंदे ॾिठो, लथल सिज वापसि मोटंदे ॾिठो, वणनि खे तव्हां हलंदे ॾिठो, पथरनि खे तव्हां कलमूं पढ़ंदे ॾिठो, जानवरनि खे तव्हां ॻाल्हाईंदे ॾिठो। महबूब जे हुक्म सां, महबूब जे हुक्म सां वण बि हली थे आया, महबूब जे हुक्म सां वण बि हली थे आया, समझी सचो रसूल उठन बिसर झुकाया, महबूब जे हुक्म सां, महबूब जे हुक्म सां वण बि हली थे आया, समझी सचो रसूल उठन बिसर झुकाया, महबूब जे हुक्म सां। मुंहिंजा ग़ुलाम हो, अव्हां मुंहिंजा मौजूदा ॾिठा, अव्हां मुंहिंजो अहिड़ो चहिरो ॾिठो आहे जिते रब करीब पाण आशिक़। प्यारा मुसलमान भाइरो काश का फरमायो महबूब जो ॾिसी रुख, महबूब जो ॾिसी रुख, मखबूर चाहदारे मोहब्बत में मोहे जीरा, मंसूर चाहदारे, महबूब जो ॾिसी रुख, महबूब जो ॾिसी रुख, मखबूर चाहदारे मोहब्बत में मोहे जीरा, मंसूर चाहदारे, महबूब
ॾिसी रुख अवां मुंहिंजो रुख अनवर ॾिठो ईमान आंदो ऐं हुननि मुंहिंजो चहिरो न ॾिठो हुननि मुंहिंजा मौजा न ॾिठा हुननि मुंहिंजो ज़ाहिर कोई कमाल न ॾिठो अखियुनि सां शाबस उन्हनि खे किताब पढ़ी मौलवियुनि जूं तक़रीरूं ॿुधी मुंहिंजा अहिड़ा आशिक़ थींदा जो 15वीं सदी में बि मुंहिंजे मथां कख वार न सघंदा मुझे शान में को बेअदबी कंदो त पोइ कफन ॿधी रोडनि ते निकिरी पवंदा मुंहिंजे मथां सिर कुर्बान कंदा नारा लॻाईंदा ऐं मुंहिंजा असहाब अन ॾिठे उहो ईमान आणींदा मूंखे ॾिसनि हा पोइ त अलाए छा कनि हा पर न ॾिठऊं न मुंहिंजा ॿाहिरि बोजा ॾिठऊं पोइ बि लख रुपया ख़र्च करे 15वीं सदी वारे दौर में जंहिंमें पैसे सां प्यार हूंदो पर मुंहिंजो मीलाद मल्हाईंदा मुंहिंजो उर्स मल्हाईंदा मुंहिंजा नारा हणंदा मुंहिंजो ज़िक्र कंदा मूं ते सलातूं पढ़ंदा उन्हनि आशिक़नि खे मुंहिंजे तरफ़ां सत मुबारक हुजनि सत मुबारक हुजनि प्यारा मुस्लमान भाइरो हाणे अल्हम्दुलिल्लाह असांजे ईमान खे महबूब मुबारकबाद ॾिनी आहे पर मुंहिंजा प्यारा हे शैतानी दौर आहे हे पुरफितन दौर आहे हिन दौर में जेको अल्लाह अल्लाह थो करे अल्लाह अल्लाह जे रसूल जो ज़िक्र थो करे 5 वक्त नमाज़ जा थो पढ़े बेटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो शिकारी शिकार जो पिरह पचारो कन किन मारियो किन मारायो के वरतो वरतो प्या कन पर मज़ो माणियो तन जिन मिरू मारियो माठ में जिन हिन दुनिया में पंहिंजे नफ्स खे मारियो पंहिंजे हथ खे मारियो मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जे अॻियां झुकियो हया धारी अदब धारी अल्लाह जे रसूल जी मोहब्बत धारी ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो पाणे वारे खे ख़ुशि रखियो अमर ऐं बाबे जी इज़त कयां इंशाअल्लाह ऐं दावा सां थो चवां जेकॾहिं उहो करामत वारो वली न बणियो त बि उनखे अल्लाह साईं विलायत वारो दर्जो हिन दौर में ॾेई छॾींदो आहे त इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून मुंहिंजा मिठा भाउ उहो दौर अॻियूं गुज़री वियो जंहिंमें तलवारूं लेला भाला हा ही दौर आहे शैतानी ही दौर आहे नफ्सा नफ्सी वारो दौर आहे हिन दौर में इंसान खे नमाज़ जे लाइ टाइम न आहे क़ुर पाक जी तिलावत जे लाइ टाइम न आहे मुंहिंजा प्यारा भलाई जे लाइ टाइम न आहे नेकीअ जे लाइ टाइम न आहे इन दौर में जेको भिटाई साहब जी हिन ॻाल्हि ते अमल थो करे त या रह पिरन वटि या कर पिरन जी पचार या रह पिरन वटि या कर पिरन सजी पचार इनी बिनी धार शल कादिर कई खे न करे प्यारा मुस्लमान भाइरो जेको अल्लाह अल्लाह जे रसूल जो ज़िक्र हिन वक्त करे जो हिन दौर में 5 वक्त नमाज़ जा पाबंदी सां थो पढ़े सवाब वरी सवाब बि वाधारे असहाबनि सगोरनि जो दौर भलो पर सवाब घटो उन दौर में हिकिड़ी सलात पढ़ त 10 सलातनि जो सवाब 10 रहमतूं 10 नेकियूं 10 गुनाह माफ़ 10 दर्जात बुलंद एतिरो ही जेको दौर आहे हिकिड़ो माण्हू मोहबत सां सलात पढ़ंदो आहे 1000 सलातनि जो सवाब लिखियो वेंदो आहे दौर दौर जो हिसाब आहे हिन दौर में 1000 रहमतूं 1000 गुनाह माफ़ 1000 नेकियूं मिली पवनि अहिड़ो दौर आहे वरी निमाज़ जो हिन दौर में केतिरो फ़ाइदो आहे केतिरो सवाब आहे घरों निकिर त मलाइक कदम ॻणींदा कलम हलन पिया एतिरा कदम भरे मस्जिद शरीफ में पहुतो आहे कदम कदम ते सवे सवे गुनाह माफ़ सवे सवे नेकियूं मिलनि मुंहिंजा प्यारा मस्जिद में थी वुज़ू कयईं वुज़ू वारा जेके उज़वा उन्हनि जा गुनाह माफ़ थी विया मुंहिंजा प्यारा दोस्तो उथी बीठो आसमान जे तरफ़ रुख कयईं शहादत वारी आङुर खयईं चयईं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु हदीस पाक में 8 दरवाज़ा जन्नत जा खुलंदा पोइ उन्हनि मज़ा आवाज़ ईंदो आहे ऐं नमाज़ी तुंहिंजे अचण जी देर आहे असांखे तुंहिंजो इंतज़ार जॾहिं निमाज़ जे लाइ ईंदो आहे अल्लाहु अकबर चई कननि ॾे हथ खणंदो आहे त रूए ज़मीन ते अहिड़ी शइ न हूंदी आहे जेका हुनजे हक़ में दुआ मग़फ़िरत न करे सना पढ़े त जेतिरो आसमान में जेस तरह आसमान जा तारा ओतिरियूं ख़ुदा हुनखे नेकियूं ॾेई छॾे आउज़ु बिल्लाह पढ़ण ते जेतिरा मुंहिंजा प्यारा ज़मीन ते वण उन्हनि में जेतिरा पन उन्हनि जे हिसाब सां ख़ुदा पाक नेकियूं ॾेई छॾे ऐं जंहिं वक़्त में बिस्मिल्लाह पढ़ंदो आहे ज़मीन ते जेतिरियूं सनियूं पथरियूं एतिरियूं ख़ुदा हुनखे नेकियूं ॾींदो आहे अलहम्द सगोरो पढ़े त मक़बूल हज जो सवाब अल्लाह से ॾेई छॾींदो आहे रुकू
रुकू में वेंदो आहे जेतिरो हेठि झुके एतिरे वज़न जे मिक़दार सोन जी ख़ैरात जो सवाब ख़ुदा ॾींदो आहे। जॾहिं सजदो करे त रब सजदे में मुर्की उन पंहिंजे बाने ॾे निहारींदो आहे। जॾहिं सलाम वराए त ॿिन्ही पासे अल्लाह जे तरफ़ां मलाइका ईंदा आहिनि जेको हुनजो सलाम झलींदा आहिनि, सलाम जो जवाबु ॾींदा आहिनि, ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि, निमाज़ी तुंहिंजे मरण जी देरि आहे, बेशतक तुंहिंजो इंतज़ारु आहे।